अदा सिंधी आऊं बि ज़िंदगी में कामयाब थियणु चाहियां थो, पर अदा ग़रीबनि लाइ ही मुआशिरो दुश्मन आहे। पुट तूं पंहिंजे पाण सां सचो थी, दुनिया पाण ई तोसां गॾु हलंदी। अदा असां जणनि लाइ कामयाबी हासिल करण एॾी सवली कोन्हे। असां वटि तइलीमी मयार जी ख़बर अथव। कामयाब थियण वारे खे केर बि रोके नथो सघे। पाकिस्तान जी तारीख़ खोलियो, इन्ही तइलीमी निज़ाम हेठि अज़ीम माण्हू थी गुज़रिया आहिनि। ऐं वरी जॾहिं इन्हनि कामयाब माण्हुनि जी बायोडेटा पढ़ो त तव्हांखे हीअ शइ वाज़े तौर ते मिलंदी त इहे सभु मुतालो करण ऐं महिनत जा आदी हुआ। पंहिंजे अंदरि किताब पढ़ण जो शौक़ु पैदा कयो। निसाबी किताबनि सां गॾु दुनिया जी तारीख़ पढ़ो, अदब पढ़ो, साइंस पढ़ो। पंहिंजे अंदरि इल्म जो ज़ख़ीरो गॾु कयो। दुनिया में कामयाब थियणु चाहियो था त पंहिंजे अंदरि ख़ौफ़ जो वजूद ई मिटाए छॾियो। यादि रखो त बामक़सद माण्हू हमेशह बेख़ौफ़ हूंदो आहे ऐं ख़ौफ़ में वरितल इंसान पंहिंजे मक़सद खां दूर हूंदो आहे। ॾिठो वञे त रोज़वेल्ट माज़ूर हो, ट्यूमेन कॾहिं कॉलेज में न पढ़ियो, कैनेडी जॾहिं अमेरिका जो सदर थियो तॾहिं उन जी उहा उमिरि ई न हुई। जॉनसन ऐं आइज़न खे दिलि जूं बीमारियूं हुयूं, पोइ बि इन्हनि माण्हुनि कामयाबी जूं मंज़िलूं तइ कयूं, छो जो ही सभु बामक़सद हुआ ऐं बेख़ौफ़ हुआ। ख़ौफ़ उहा महरूमी आहे जेका तरक़ी जी राह में सभ खां वॾी रुकावट हूंदी आहे। असीं इन करे पोयां आहियूं जो असीं सभु कंहिं न कंहिं ख़ौफ़ में वरितल आहियूं। शागिर्दनि खे रिज़ल्ट जो ख़ौफ़, नौजवाननि खे नौकरी जो ख़ौफ़, पोढ़नि खे मरण जो ख़ौफ़, औरतुनि खे अञा ॿियो ख़ौफ़। इन्ही ख़ौफ़ जे वर चढ़ी असां पंहिंजे पाण खे तबाह करे पोइ कॾहिं इस्पतालनि में वेठा आहियूं त कॾहिं कंहिं तावीज़ी बाबा जे दर ते वेठा आहियूं। यादि रखो त ख़्यालात मुस्बत हुजनि या मनफ़ी, बार बार दोहराइण सां आदत बणिजी वेंदा आहिनि। इन करे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे हिकु मक़सद ते फिट करे छॾियो। भली ही निज़ाम साथ न ॾे, समाज साथ न ॾे, पर जेकॾहिं तव्हां पाण पंहिंजे मक़सद सां सचा आहियो त यकीन करियो कामयाबी तव्हांजी मुंतज़र हूंदी। अदा बिल्कुलु सही चयो तव्हां। अदा मूंखे अदाकारी जो ॾाढो शौक़ु आहे। आऊं अजय देवगन जहिड़ो अदाकार थियणु चाहियां थो। पुट कंहिं शख़्सियत खां मुतासिर थी उन फील्ड खे फॉलो करणु का ग़लति ॻाल्हि कोन्हे, पर पंहिंजे पाण खे सुञाणो, पंहिंजी अज़मत खे सुञाणो। ॿियनि जी नक़ल करण खां बहितर आहे पंहिंजे टैलेंट खे उजागर कयो। कंहिं अमीर जी वीगो ॾिसी वात फाड़ण खां बहितर आहे पंहिंजी महिनत ऐं जज़्बे सां अहिड़ी गाॾी जा पाण मालिक थी वञो। विलियम जेम्स पंहिंजी किताब में लिखे थो त हर इंसान पंहिंजे अंदरि कमाल जो टैलेंट रखे थो, सिर्फ़ु उनखे सुञाणण जी ज़रूरत आहे। इन करे पंहिंजी गुरबत या पंहिंजी महरूमी ते कॾहिं बि मायूस न थियो। यादि रखो त दुनिया ते तव्हां जहिड़ो न कॾहिं पैदा थियो हो ऐं न ई आईंदा पैदा थींदो। पंहिंजी मुशाबत ॿियनि सां न कंदा वञो। असीं सभु पंहिंजो मिसाल पाण आहियूं। इल्म तौलीफ़ जे माहिरीन दरियाफ़्त कयो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू जा 1 अरब भाइर बि हुजनि तॾहिं बि उहे सभु हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हूंदा। ही साइंसी तौर ते हिकु तस्लीम शुदा हक़ीक़त आहे त इंसान पंहिंजे टैलेंट ते ई हले। ही हिकु अहिड़ो सबक़ु आहे जंहिं ज़िंदगी खे बदिलाए छॾियो आहे। दिलि में मक़सद ऐं दिमाग़ में अक़ल हुजे त आइंस्टाइन जी थ्योरी खे बि चैलेंज करे सघिजे थो। यादि रखो त दुनिया जा सभु आर्ट इंसान जे अंदरि मौजूदु आहिनि। पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजे मक़सद ते आणियो। इंसान जे रूप में पैदा थिया आहियो त इंसानियत जे उसूलनि ते हलो। मुश्किलातुनि जो अचणु त मामूल आहे। पंहिंजे मक़सद खे हासिल करण लाइ हर कुर्बानी लाइ तयारु रहो। दुनिया जी तारीख़ खोलियो त इहो ई जवाबु मिलणो आहे त दुनिया जे कामयाब तरीन माण्हुनि बि घणो कुझु विञायो आहे। चार्ली चैपलिन, दिल राज़ियर, मेरी मार्गरेट, मिस्टर बीन, ही सभु उहे किरदार आहिनि जिन्हनि घणो कुझु विञाए पंहिंजे पाण खे हासिल कयो। यादि रखो त तव्हांजी कामयाबी ऐं नाकामी तव्हांजे अंदरि आहे। पंहिंजे पाण खे सुञाणे पंहिंजे अंदर खे ज़ाहिर कयो। पंहिंजे उसूलनि खे बयानु करे पंहिंजी ज़िंदगी बदिलायो।